इंसान ते हमलो कंदो आहे। जॾहिं बुखुल जो ख़ात्मो थींदो आहे त पोइ अमल करणु शुरू करे त माण्हू में रियाकारी पैदा थींदी आहे। पंहिंजे अमल ते माण्हुनि जो ॾेख वेख शामिल थींदो आहे। रियाकारी ख़तमु थिए त पोइ वरी तकब्बुर पैदा थींदो आहे, तकब्बुर ईंदो आहे। तकब्बुर जॾहिं ख़तमु थींदो आहे त तकब्बुर खां बाद में वरी हिकिड़ो बारीक मामिलो शैतान जे तरफ़ां मुस्लमाननि मोमिननि जे दिलयुनि में पैदा कयो वेंदो आहे, जंहिंखे ख़ुदि पसंदी चयो वञे थो। छा? ख़ुदि पसंदी, पाण भाइण, पंहिंजो पाण खे भलो सम्झणु। ख़ुदि पसंदी छा खे सॾींदा आहिनि त जॾहिं माण्हू इबादत करे, बंदगी करे, को नेक अमल करे, निमाज़ पढ़े, रोज़ो रखे, तरावियूं पढ़ियईं, तिलावत कयईं, अल्लाह खे यादि कयईं, दुआऊं घुरियईं, ख़ैर ख़ैरात कयईं, आमाल सालिहा कयईं, ॾाढ़ी रखियईं, पटको ॿधईं, ऐं साईं मुंहिंजा नेक साले थियो, अमल त शुरू कयईं, पर उन इबादतुनि ते, उन बंदगियुनि में इहा शइ दिलि में शामिल थी वञे त मां इबादत करे रहियो आहियां, मां बंदगी थो कयां, मूं ॾाढ़ी रखी, मूं पटको पातो, मां नेक साले थियुसि, मूं अमल साले कयो, मूं हे कमु कयो, मूं हे अमल कयो। इन खे ख़ुदि पसंदी या इस्तिलाह सूफ़िया में उजुब सॾींदा आहिनि। उजुब माण्हू जेकॾहिं इबादत करे तव्हांजे दिलि में इहो अहसासु पैदा थिए त मां वॾो इबादत गुज़ार आहियां, परहेज़गार आहियां, रातियुनि जो जाॻण वारो आहियां ऐं आरिफ़नि जे वेझो वेहण वारो आहियां, ऐं इन में इहा नियत रखे त माण्हू मूंखे ॾिसनि, इबादत कनि, करण में माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि, इहा आहे रियाकारी। माण्हू वाह वाह करण वारा हुजनि, पर पंहिंजे दिलि में ख़ुदि पसंदी पैदा थिए, माण्हू जे दिलि में इहा शौक़ ऐं ज़ौक़ पैदा थिए त मां इबादत थो कयां, त इहा उन रियाकारी ऐं तकब्बुर खां वॾो गुनाह आहे। पाण भाइण, पंहिंजी पसंदि, पंहिंजी ज़ात खे पसंदि करणु। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे हिकिड़ो त पंहिंजी ज़ात खे माण्हू पाण पसंदि करे, इहा आहे ख़ुदि पसंदी, या इहा सोच पैदा करणु त निमाज़ पढ़ा, रोज़ो रखां, अमल साले कयां त इन जे बदिले मूंखे जन्नत मिलंदी, इन जे बदिले मूंखे उहिदो मिलंदो, इन जे बदिले मूंखे साईं मुंहिंजा हीअ शइ नसीब थींदी। अल्लाह ताला खां उन नेमत जो बदिलो चाहिण, अल्लाह सां माना मुआहिदो पियो थो करे, इबादत जे बदिले मुआहिदो करे त अल्लाह मूंखे निमाज़ जे बदिले जन्नत ॾे, अल्लाह निमाज़ जे बदिले मूंखे इज़त ॾे, अल्लाह निमाज़ जे बदिले, रोज़े जे बदिले रमज़ान मल्हायां थो पियो, मां रमज़ान जा रोज़ा रखां थो पियो, इबादत कयां थो पियो, इन जे बदिले अल्लाह ताला मूंखे हीअ शइ ॾे, उहा शइ अल्लाह खां चाहिण, इहा बि ख़ुदि पसंदी ऐं उजुब आहे। इहो ख़्यालु बनाए रखणो। या के माण्हू सूफ़िया जे सालिकनि जे तरीक़े में हलनि, पोइ छा कंदा जो दिलि में इहो ख़्यालु कंदा त हाणे मुराक़बो कयां त मूंखे कशफ थिए, करामतूं ज़ाहिर थियनि, मां वॾो बुज़ुर्ग थी वञा, रूहानी लज़त हासिल थिए, ऐं साईं मुंहिंजा इबादत में, बंदगी में मूंखे हीअ शइ नसीब थिए, हीअं कंधु झुकायां त अर्शनि ते पियो चकर लॻायां, इहा शइ ख़्यालु पैदा थिए त इहा बि इबादत न आहे, इहा बि अल्लाह जी रज़ा न आहे। इहो त माण्हू तालिबे शौक़ व तालिबे ज़ौक़ तालिबे ख़ुदा नेस्त, बुज़ुर्गनि फरमायो आहे त शौक़ जो तालिब, ज़ौक़ जो तालिब, त ज़िक्र कयां त रोअण थिए, ज़िक्र कयां अल्लाह अल्लाह कयां त मुंहिंजी दिलि जी दुनिया तब्दील थी वञे, मूंसां हे मामलात पेश अचनि, इहो माण्हू शौक़ ऐं ज़ौक़ जो तालिब आहे, अल्लाह जो तालिब न आहे। इहा बि ख़ुदि पसंदी आहे। तव्हां ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? हाणे हिनखे सादे मिसाल में जेकॾहिं सम्झायां त हिकिड़ो माण्हू आहे, पंहिंजे पीउ जी ख़िदमत करे थो, नौजवान आहे, पंहिंजे अबे जी ख़िदमत करे थो, उन में हिकिड़ो ॿार इहो आहे जेको चए थो त मां अबे जी ख़िदमत कयां थो, उनखे उथारियां थो, विहारियां थो, चयो थो मञा। माण्हू ॾिसनि त पीउ जी ख़िदमत थो करे, माण्हू ॾिसनि वाह वाह साईं, वाह जो पुटु आहे, वॾो अदब वारो आहे, ऐं पंहिंजे अबे जी वॾी ख़िदमत थो करे, इन में अबे जी ख़िदमत त कोन थी न, हिन अबे खे राज़ी करण जी त नियत कोन रखी, हिनखे ज़रबो आहे रियाकार। छा ज़रबो आहे? रियाकार। ऐं ॿियो आहे जेको पंहिंजे पीउ जी ख़िदमत त करे थो, पर उन में
इहो इरादो रखे थो त ख़िदमत कयां, त मां अबे जी ख़िदमत कयां, पीउ जी ख़िदमत कयां, अबे सां महिनत कयां, उनजो साईं मुंहिंजा राज़ नियाज़ जूं ॻाल्हियूं संभालियां, अबे जो चयो मञां, अबे जो हॾ ॾोकी थियां। त इन में अबो मूंखे हे इनाम ॾे, अबो पंहिंजी जाइदाद में मूंखे वधीक भाईवार बणाए, अबो फिलाणो दुकान मुंहिंजे हवाले करे, इहा नियत करे अबे जी ख़िदमत कयां त मूंखे हीअ शइ ॾे। माना उमीद रखे त पीउ मूंखे इनामनि सां नवाज़ींदो। इहा बि इबादत, पीउ जी ख़िदमत न आहे। ऐं ॿियो टियों माण्हू उहो जेको अबे जी ख़िदमत करे इन नियत सां त ख़िदमत त कयां थो, न माण्हुनि जी चाहत रखे, न अबे खां का तलब रखे, पर दिलि में इहो ख़्यालु रखे त यार मां ॿिया पुट बि आहिनि, उहे बाबा जो चयो ई नथा मञनि, मां चयो थो मञां। ॿिया पुट आहिनि उहे अबे जी ख़िदमत कनि ई नथा, पाणी मां पीआरींदो आहियां, बाबे खे मानी मां खाराईंदो आहियां। माना पंहिंजे अमल खे भलो सम्झे, इहा ख़ुदि पसंदी आहे। हक़ीक़त में ख़्यालु इहो रखिणो आहे त अबे जो एहसान आहे जे मूंखे ख़िदमत जे लाइक़ु सम्झो आहे। ख़्यालु इहो रखिजे, पुट ॿिया बि घणा आहिनि, 5 पुट आहियूं अबे जा, ॿिया बि पुट घणा आहिनि, पर अबे मूंखे ख़िदमत जे लाइक़ु सम्झो आहे न त पुट उहे बि ख़िदमत कंदा, मां लाइक़ु अबे सम्झो आहे जो मूंखे पंहिंजी ख़िदमत में मशगूल रखियो अथई। ईअं ई इबादत में, बंदगी में, निमाज़, रोज़े, ज़कात, ख़ैरात में इहो ख़्यालु रखिजे त अल्लाह मूं ते राज़ी थी वञे, रब मुंहिंजे मथां राज़ी थी वञे। माण्हू छा ॾेई छा ॾींदा, माण्हुनि जी कहिड़ी हैसियत आहे, वाह वाह ॾींदा न, वाह वाह ख़तमु थी वेंदी। माण्हू दुनिया ॾींदा न, दुनिया ख़तमु थी वेंदी। माण्हू साईं मुंहिंजा मनसब ॾींदा, मनसब त ख़तमु थियणा आहिनि। माण्हू इज़त ॾींदा, इज़त बि ख़तमु थियण वारी आहे। माण्हू दौलत ॾींदा, उहा बि ख़तमु थियण वारी आहे। पर अल्लाह जी रज़ा चाहे, इहो ख़्यालु रखो। बुज़ुर्गनि फरमायो आहे त ख़ुदि पसंदी खां निकिरण जो ऐलान ईअं कयो, रब जे हुज़ूर में चयो त मन तू शुदम तू मन शुदी, मन जा शुदम तू तन शुदी, ता कस न गोयत के तू दीगरम मन दीगरी। अल्लाह जी इबादत कयो जो रब जा बाना बणजी वञो, अल्लाह में महव थी वञो, अल्लाह जी इबादत में मुस्तग़रक़ थी वञो। न दुनिया जो ख़्यालु रहे, न माण्हुनि जो ख़्यालु रहे, न पंहिंजी ज़ात जो ख़्यालु रहे, चइनी पासे हिकु अल्लाह जी मोहब्बत नज़र अचे। तव्हां ॻाल्हि सम्झ में आई, तव्हांखे अड़े कोन आई? रियाकारी ऐं उजुब में फ़र्क़ु छा आहे? ख़ुदि पसंदी ऐं रियाकारी में, रियाकारी इहा आहे त माण्हू पंहिंजो ॾेख वेख करे, ॿियनि जे लाइ, ॿियनि खे ॾेखारण जे लाइ, पंहिंजी तारीफ़ जे लाइ, पंहिंजे मर्तबे जे हुसूल जे लाइ, पंहिंजे वॾाई जे लाइ माण्हू इबादत करे त माण्हू मूंखे वाह वाह सॾनि, नेक सॾनि, पीर साहिब सॾनि, आलिम सगोरो सॾनि, वॾो ख़तीब सॾनि, वॾो साईं मुंहिंजा बुज़ुर्ग सॾनि, वॾो मुफ़्ती सॾनि, वॾो आलिम सॾनि, वॾो सखी सॾनि, वॾो साईं मुंहिंजा बहादुर ऐं मुजाहिद सॾनि, इन नीयत सां इबादत करे। पर ख़ुदि उजुब ऐं ख़ुदि पसंदी आहे त इन में माण्हू पंहिंजी नेकी ॿियनि खे ॾेखारण जे लाइ न कंदो आहे, बल्कि पंहिंजी ज़ात खे ॾेखारण जे लाइ कंदो आहे। त मां इबादत थो कयां, मां बंदगी थो कयां। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू कमरे में बंदि वेठो आहे, कमरे में इबादत थो करे पियो, उते ॿियो को ॾिसण वारो त न आहे, ॿियो को पसंदि वारो त न आहे, त उते रियाकारी त कोन थी सघंदी। कमरे में बंदि वेही इबादत करे उते रियाकारी जो इम्कान ई न आहे। पर उते शैतान इहो हमलो कंदो आहे त माण्हू इहो ख़्यालु करे त मां इबादत कई। बाबा हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त पंहिंजे अबे सां गॾु वियुसि सफ़र ते, सो राति थी, बाबे मूंखे उथारियो, तहजुद नमाज़ पढ़। तहजुद नमाज़ पढ़ीसीं, ज़िक्र कयोसीं जेको अलाह नसीब कयो। मूं चयो बाबा ॾिस, ॿिया सभु काफ़िले वारा सुता पिया आहिनि, असां ॿई ॼणा अलाह जी इबादत था कयूं पिया, ॿिया सभु सुता पिया आहिनि, असां अलाह जी इबादत कयूं। अबे चयो पुट, इन खां सुठो हुयो त तूं निंड मां उथी न हा, तूं निमाज़ पढ़ी न हा, तूं तहजुद पढ़ी न हा, ज़िक्र करी न हा। छो त तो माण्हुनि खां पाण खे भलो सम्झो, तो सॼी पंहिंजी इबादत ज़ाया करे छॾी, जेका कयई सा ज़ाया करे छॾी। हाफ़िज़ इब्न क़य्यिम रहमतुल्लाह ताला अलैह कुरान मजीद जी आयत मुबारक इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन में फरमायो आहे त इन इय्याक नअबुदु तदफउर रिया। इय्याक नअबुदु जॾहिं तव्हां चवंदा आहियो न, हे मुंहिंजा मौला ख़ासि मां तुंहिंजी इबादत थो कयां, इन में रिया जो बुत टुटी वेंदो आहे। इन में रियाकारी जा साईं मुंहिंजा सभु बंद टुटी वेंदा आहिनि, माण्हू ख़तमु करे छॾींदो आहे। माना माण्हुनि जो तसवुर ई न आहे, मौला मां तुंहिंजी इबादत करे रहियो आहियां।
ऐं जॾहिं बानो चवे हाफ़िज़ इब्न क़य्यिम जो फरमायो इय्याका नस्तईन, जॾहिं बानो चवे मुंहिंजा मौला ख़ासि मां तोखां ई मदद तलब थो कयां, तुदफ़उल किबर वल उजब, इन में तकब्बुर ऐं ख़ुद पसंदी जो बुत टुटी वेंदो आहे। निमाज़ में बीहंदा आहियो, हर निमाज़ में हर रकात में इहा आयत हर मुसलमान पढ़ंदो आहे, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, हे मुंहिंजा मौला मां तुंहिंजी ई इबादत कयां थो, करीम मां तोखां ई मदद तलब करे रहियो आहियां। इहा निमाज़ में पढ़ंदा आहियूं, हर मुसलमान नंढो वॾो पढ़ंदो आहे। हाणे इहो असांजे इन ॿिन्ही बीमारियुनि जो इलाज अलाह ताला इन आयतुनि में रखियो आहे। जॾहिं इय्याका नअबुदु चओ त इन में चओ त माण्हुनि खे नथो ॾेखारियां मां निमाज़ में बीठो आहियां, मां तुंहिंजे हुज़ूर में बीठो आहियां, मुंहिंजा मौला माण्हुनि जी तलब न आहे, माण्हुनि जी साईं मुंहिंजा वाहवाही जी तलब न आहे, मौला तुंहिंजी रज़ा जो तालिब आहियां। ऐं इय्याका नस्तईन चवे ईअं सम्झे त मौला मां हीणो आहियां, मां बेवकत आहियां, मां बेहैसियत आहियां, मुंहिंजी का हैसियत न आहे, मुंहिंजी का औकात न आहे, मुंहिंजी तो अल्लाह जे साम्हूं का हैसियत न आहे, इहा तो अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे जो मां तुंहिंजे दर ते निमाज़ पढ़ायो आहे, तो रब मुंहिंजे मथां महिरबानी कई आहे त मां तुंहिंजे दर ते अची झुकियो आहियां, तो अल्लाह मूं ते करम कयो आहे तॾहिं मां अल्लाह तुंहिंजे घर में आयो आहियां, तॾहिं रोज़ो रखियो अथमि, तॾहिं निमाज़ पढ़ी अथमि, तॾहिं तिलावत कई अथमि, न त मुंहिंजी कहिड़ी हैसियत, मुंहिंजी कहिड़ी औकात जो तुंहिंजे दरवाज़े ते पंहिंजो मेरो मुंहुं खणी अचां। ॻाल्हि सम्झो था हाले कोन सम्झो? अल्लाह अकबर कबीरा, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, पंहिंजे अंदर में इहो ख़ुदि पसंदी जो बुत टोड़ियो, जेसिताणी इहा शइ ख़तम न थींदी तेसीं इबादत फ़ाइदो न ॾींदी। हाणे निमाज़ पढ़ूं था, हालांकि निमाज़ अहिड़ी शइ आहे, रोज़ो अहिड़ी शइ आहे जो माने खे अल्लाह जे क़रीब करे छॾींदो आहे। असां निमाज़ पढ़ूं था, असां रोज़ो रखूं था, पर उनजो असरु असांजे मथां छो जे लाइ ज़ाहिर नथो थिए, उनजा असरात असां ते ज़ाहिर छो नथा थियनि? मदीने वारे साईं जूं हदीसूं तव्हांखे ॿुधाईंदो रहियां थो, साईं ने फरमायो जॾहिं बानो सजदे में वेंदो आहे त अल्लाह जे ज़ोर क़रीब थी वेंदो आहे। अल्लाह जो कुर्ब मिलण जे बावजूद असांखे अमलनि सां चाहत छो नसीब न आहे? असांखे निमाज़ छो नथी वणे? अल्लाह सां मोहब्बत छो नसीब न आहे? मस्जिद खां ॿाहिरि निकिरूं था त वरी उहे से मुंहिंजा बेफ़रमानियूं, गिलाऊं, गीबतूं, दिलियूं रंजाइण, हसद, बुग़्ज़, इनाद, सभिनी सां दिलि भरी पई आहे। निमाज़ असां ते असरु छाजे लाइ कोन कयो? रमज़ान असांजी ज़िंदगी में केतिरा रमज़ान गुज़री विया, उन्हनि जो असांजी ज़िंदगी ते असरु छाजे लाइ कोन थियो आहे? इन जे करे जो असांजी दिलि उजुब में भरी पई आहे, ख़ुदि पसंदी में भरी पई आहे, असांजो अंदरि माण्हुनि जे मेल मेलाप सां रियाकारी में भरियो पियो आहे, तकब्बुर में भरियो पियो आहे, बुख़्ल में भरियो पियो आहे, हसद ऐं कीने में भरियो पियो आहे। इहे शयूं कढो, दिलि मां इहा शइ साफ़ कयो, दिलि में इहो ख़्यालु रखो मौला हिकु तूं अल्लाह राज़ी थी। मुंहिंजे मुर्शिदनि जो शेर आहे, साईं फरमाइनि था त हिकु तूं न रुसी दिलदार, दुनिया रुसे ता रुसंदी रहे भले, हिकु तूं न रुसी दिलदार, दुनिया रुसे ता रुसंदी रहे भले, ओ मुंहिंजो आतो सां रूह जो रिश्तो टुटणो न आ कॾहिं नीह जो नातो, कुर्ब करी कुर्बदार, दुनिया रुसे ता रुसंदी रहे भले। सुभान अल्लाह। हजरत सैयदना फुज़ैल बिन अयाज रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदा लिअन अबीत नाइमन व उसबिह नादिमा, मूंखे इहा ॻाल्हि अञा वधीक पसंदि आहे जो राति जो सॼी राति सुतो पियो हुजां ऐं सुबुह जो उन ते पिशेमानी थिए, यार ग़िफ़लत में राति गुज़री वई, इहा अञा वधीक भली आदत आहे जो अहब्बु इलैया मिन अन अबीत काइमन व उसबिह मुअज्जिबन, या इहो जो सुबुह जो उथां ऐं पंहिंजी इबादत ते नाज़ कयां, सॼी राति इबादत कयमि ऐं सुबुह जो इहो ख़्यालु पैदा थिए त साईं मुंहिंजा मूं निमाज़ पढ़ी, मूं रोज़ो रखियो, मूं तहजुद पढ़ियो, मूं तिलावत कई, इन खां भलो त माण्हू सॼी राति सुतो पियो हुजे हा त वधीक बहितर आहे। निमाज़ पढ़ी ऐं गुनाह पियो थो खटे, माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। मुंहिंजा दोस्तो, ख़ुदि पसंदी सभ खां बुरे में बुरो अमल आहे, इंसान जे अमलनि खे बर्बाद कंदो आहे। इंसान भली नेक साले हुजे, तहजुद गुज़ार हुजे, पर बुरो अमल या ख़ुदि पसंदी
इंसान जे अमलन के ज़ाया करे छॾींदी आहे। अल्लाह जो कुरान छा थो फरमाए, फला तुज़क्कू अनफुसकुम हुवा अअलमु बिमन इत्तका। ए ईमान वारो, तव्हां पंहिंजी जानियुनि जी पाकीज़गी बयान न कयो त मां हेॾो भलो आहियां, मां इबादत गुज़ार आहियां, मूं रोज़ा रखिया, मूं तहजुद पढ़िया, मूं तिलावत कई, मूं अमल साले कया, बाबा मूं रमज़ान मल्हाए ॾेखारियो। न, फला तुज़क्कू अनफुसकुम, पंहिंजी जान जी पाकी बयान न कयो। हुवा अअलमु बिमन इत्तका, अल्लाह खे ख़बर आहे तव्हां मां केरु ज़ोर परहेज़गार आहे। अल्लाह खे तव्हांजे अमलनि जी ख़बर आहे, अल्लाह खे तव्हांजे अमाल जी ख़बर आहे। तव्हां दिल में रुॻी नेकी जो सोचींदा आहियो न, अल्लाह उन ख़याल खां वाक़िफ़ आहे। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां अल्लाह तव्हांजे साह जी रॻुनि खां वधीक तव्हांजे वेझो आहियां। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हाय हाय, एॾो अल्लाह करीब आहे, अल्लाह करीब असांजे अमलनि खां वाक़िफ़ आहे। तव्हां हिते रुॻी सुभान अल्लाह चओ था, अल्लाह पंहिंजी कुदरत सां उहो आवाज़ असांजो ॿुधी रहियो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह खे कंहिं वसीले जी ज़रूरत न आहे, अल्लाह खे कंहिं संद जी ज़रूरत न आहे, अल्लाह खे टेलीफोन या मोबाइल जी ज़रूरत न आहे, इंटरनेट जी ज़रूरत न आहे, सैटेलाइट जी ज़रूरत न आहे। अल्लाह तव्हां हेॾा ख़्याल रखो, अल्लाह तव्हांजो ख़्याल सम्झे पियो, ॿुधे पियो। सम्झो था? मदीने वारे साईं फरमायो, इन अल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला इला अजसामिकुम, अल्लाह तव्हांजी सूरतनि खे न ॾिसंदो आहे, अल्लाह तव्हांजे जिस्मनि खे न ॾिसंदो आहे त तव्हां कहिड़े सुहिणे अंदाज़ में ठाहे ठाहे नमाज़ पढ़ो, ठाहे ठाहे तिलावत था कयो, कीअं रोज़ा ठाहे ठाहे हक़ अदा करे था रखो। अल्लाह इन्हनि शयुनि खे कोन ॾिसंदो आहे। वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व निय्यातिकुम, अल्लाह त तव्हांजी दिलयुनि खे ॾिसंदो आहे। रब जी नज़र तव्हांजी दिलयुनि जे मथां आहे। तव्हां का ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो? सुभान अल्लाह। ऐं सीरत पाक में इन ख़ुद पसंदी जे मथां हिकिड़ो अजीब वाक़ियो अचे थो। ख़ुद पसंदी, पाण भाइण जे मथां, पंहिंजे साईं मुंहिंजा इबादत ते, पंहिंजे मामलात ते नाज़ करण जे मथां सीरत जे किताबनि में जॾहिं महबूब सुहिणा ग़ज़वे हुनैन ते वञनि पिया, फ़तह मक्का खां बाद में, व यौम हुनैन इज़ अअजबतकुम कसरतकुम फलम तुगनि अनकुम शैया, जॾहिं मक्के खे फ़तह कयो वियो, मक्को फ़तह थियो, त उन मक्के जे फ़तह खां बाद में हवाज़न ऐं सक़ीफ़ कबीला हुया, अरब जे ॾूराणे, मके खां ॾूराणे इलाइक़नि में इहे ॿ कबीला हुया जन मुस्लमाननि जे ख़िलाफ़ वॾो लश्कर तयारु कयो ऐं उन्हनि चयो त असां मुस्लमान मके वारनि जो बदिलो असां वठंदासीं, असां साईं मुंहिंजा मुस्लमाननि खे मारींदासीं, मलिया मेट कंदासीं। उन्हनि मुक़ाबले जे लाइ वॾो लश्कर तयारु कयो। पोइ हेॾा साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हवाज़न ऐं सक़ीफ़ कबीले वारनि जे मुक़ाबले में 12,000 जो लश्कर तयारु फरमायो। 12,000 सहाबी, वॾो हिकिड़ो जथो हीअं निकितो त सहाबी पिया चवनि असांजो एॾो वॾो लश्कर आहे जो दुश्मन हुनजे अॻियां घटि पियो लॻे, मामूली पियो लॻे, नंढड़ो लश्कर पियो, असांजो वॾो लश्कर। हाणे जिथे 313 ॼणा ग़ज़वे ख़ैबर न बल्कि बदर जो मैदान मारे आया, उते जो 12,000 मुजाहिद वञनि त मुजाहिदनि जो मुक़ाबिलो केरु करे सघंदो? महबूब सुहिणा ख़ुदि उन्हनि जी इक़्तिदा पिया कनि। मदीने वारो साईं ख़ुदि सिपह सालार आहे, जीअं निकिता त मुस्लमान पिया चवनि लन नुग़लबल यौम मिन किल्लतिन, अॼु असांजो तादाद एॾो वॾो आहे जो कंहिं बि सूरत में असांखे को शिकिस्त नथो ॾेई सघे। ईअं पंहिंजो पाण ते नाज़ करण लॻा, ख़ुदि पसंदी में मुब्तला थी विया त अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी। रब फरमायो त तव्हांखे यादि आहे यौम हुनैन इज़ अअजबतकुम कसरतकुम फलम तुगनि अनकुम शैया, ऐं हुनैन वारे ॾींहुं जॾहिं तव्हां पंहिंजी घणाई ते फ़ख़ुर पिया कयो त असां घणा आहियूं, को असांखे शिकिस्त न ॾेई सघंदो, को असांखे मारे न सघंदो, को असांखे किराए न सघंदो, को असां ते ग़ालिब न अची सघंदो। पोइ तव्हांखे ख़बर पई न तव्हांखे अल्लाह खां सवाइ ॿियो को कमु अचण वारो आहे ई कोन, पर तादाद ते नाज़ न कयो। पोइ ईअं थियो, छा थियो जो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लश्कर वठी जो निकिता त होॾां हुनैन जी वादी में दुश्मन छा पिया कनि जो जबलनि जा लक हुया, ॿिनि पासे जबल हुया, 16 लक हुया, जेको लंघ हुयो उन्हनि जे विच में तीर अंदाज़ विहारियो। मुस्लमाननि जो लश्कर जीअं जो उतां गुज़रियो त उन्हनि वठी अची उन्हनि तीर हलाया।
उन्हनि जे मथां हमिलो शुरू करे ॾिननि त उन्हनि जो वॾो लश्कर मुस्लमाननि जो उन में भाॼ पइजी वई, अफ़रा तफ़री थी वई, माण्हू साईं मुंहिंजा कुझु शहीद थिया, उन में अफ़रा तफ़री में बेचैनी पैदा थी वई, पोइते हटण लॻा, पसपा इख्तियार कनि, पोइते जो हटिया त मदीने जो ताजदार लजपाल नबी उहो मंज़र ॾिसे पियो। महबूबन करीम हाणे मदीने वारे साईं जहिड़ो माण्हू त ॿियो को थी नथो सघे न। आका करीम जे अंदरि ख़ुदि पसंदी न हुई, आका जे अंदरि रियाकारी न, बल्कि इन्हनि जो तसवुर करण बि महबूबन ॾे वॾो कबीरो गुनाह चइबो। मदीने वारे साईं जी दिलि पंहिंजे अल्लाह सां जुड़ियल हुई। महबूबन पंहिंजे जेके क़रीबी साथी हुआ उन्हनि सां गॾु मदे मुक़ाबिल थी बीही रहिया। मदीने वारा साईं अॻियां वधण लॻा, वधंदा जो विया त सहाबा किराम महबूबन जी जवां मर्दी ॾिठी, मदीने वारे साईं जी हिम्मत ॾिठी, मैदान ते बीही रहण ॾिठो त उन वक़्तु अल्लाह जी रहमत नाज़िल थी। मदीने जो ताजदार वधियो त साहबी जेके पोइते भॼी विया हुआ से वरी वापसि मोटी आया, अंदर निकिता। पोइ अल्लाह जो फरमाए सुम्मा अंज़लल्लाहु सकीनतहु अला रसूलिही व अलल मोमिनीन, जीअं जो मोमिन आया त उन्हनि जे दिलुनि ते अल्लाह सुकून नाज़िल फरमाए छॾियो। अहिड़ो सुकून नाज़िल फरमायई जो उन्हनि जी दिलि में अल्लाह पंहिंजी मोहबत भरे छॾी। पोइ हाणे लश्कर ते नाज़ न पिया कनि, चवनि पिया हाणे अल्लाह असांजी मदद फरमाई। हारियल जंग मुस्लमान खटे आए। हाँ, अॻ में नाज़ पे कयनि, अॻ में ख़ुदि पसंदी पे कयनि त लश्कर वॾो आहे। हाणे हे को आम लश्कर न हुयो। तवजह चाहींदुसि मां, सफ़ा हसास लफ़्ज़, अल्लाह ताला मूंखे को ग़लति लफ़्ज़ न चवराए वञे, हसास ॻाल्हि आहे त सहाबा किराम जी जमात आहे, मदीने वारे साईं जा तरबियत याफ़्ता आहिनि ऐं मैदान में वञनि था पिया, जिहाद जे लाइ वञनि था पिया, जिहाद करण जे लाइ वञनि था पिया। पर क़ुरान थो फरमाए उन्हनि उजुब कयो, उन्हनि ख़ुदि पसंदी कई, पंहिंजो पाण ते नाज़ कयो, पंहिंजे लश्कर ते नाज़ कयो त अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि न वणी। असहाबी आहिनि जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो हर जन्नती आहिनि, पर तंहिं बावजूदि उन्हनि जी ॻाल्हि अल्लाह खे पसंदि न आई। असांजी कहिड़ी हैसियत आहे जो असां पंहिंजे रोज़े ते नाज़ कयूं? असांजी कहिड़ी हैसियत आहे जो असां पंहिंजी निमाज़ ते नाज़ कयूं? असांजी कहिड़ी औकात आहे? सहाबा किराम असां त उन्हनि जी जुतियुनि, उन्हनि जे जुतियुनि जे लॻल, उन्हनि जी जुतियुनि जे मथां लॻल मिटी जे बराबरि नथा थी सघूं ऐं असां पंहिंजी इबादतुनि ते नाज़ कयूं, असां पंहिंजी बंदगियुनि ते नाज़ कयूं? न मिठा। भलो मुस्लमान उहो आहे जेको इबादतुनि ते नाज़ न करे, बल्कि अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहे, अल्लाह जी अता ते नाज़ करण वारो बणिजी वञे। मदीने वारे साईं फरमायो लौलम तकूनु तुज़निबून लखशियतु अलैकुम मा हुवा अकबर मिन ज़ालिकल उजुब। मदीने वारे साईं फरमायो जेकॾहिं तव्हां को बि गुनाह न कयो हा, को बि ख़ता न कयो हा, त मूं मोहम्मद करीम खे तव्हांजे बारे में हिकिड़ो वॾो ख़ौफ़ इहो हुयो जेको गुनाह खां वधीक ख़तरनाक आहे, उहो ख़ुदि पसंदी आहे। तव्हां नेकियुनि में मुब्तला थी वञो, सॼो ॾींहुं वेठा अमल साले कयो, पर नबी जो फरमाए मूंखे शैतान जी परवाह न आहे, तव्हांजे गुनाहनि करण जो ख़तरो न आहे, मूंखे इहो ख़तरो आहे त तव्हां पंहिंजे अमलनि ते नाज़ करण वारा न बणिजी वञो, पंहिंजे अमाल जे मथां पाण भाइण वारा न बणिजी वञो। मिठा हज़रत सैयदना फारूक आज़म उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए मन क़ाल इन्नी खैरुन नास, जेको माण्हू चवे न मां माण्हुनि में भलो आहियां, मूं इबादत कई, मां आलिम आहियां, मां भलो आहियां, भलो चवे पंहिंजे जमात में, पंहिंजे हल्के अहबाब में पाण खे भलो सम्झे, मदीने वारो साईं तो फरमाए फहुव शर्रुन नास, इन खां बुछड़ो ॿियो को माण्हू आहे। हत्ता कि नबी साईं तो फरमाए मन काल इन्नी फिल जन्नत फहुव फिन नार, जेको माण्हू पंहिंजो अमल ते ॾिसी अमल करे चवे मां त जन्नती आहियां, पर मां जन्नत में कोन वेंदुसि त केरु जन्नत में वेंदो? मदीने वारो साईं फरमाए थो इहो पक्को जहन्नम जी बाहि में वेंदो। सुनन अबू दाऊद शरीफ में हदीस आहे, महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बनी इसराइल में ॿ ॼणा भाइर हुया, ॿ भाइर हुया, हिकिड़ो गुनहगार हुयो, हिकिड़ो नेकोकार हुयो, पाण में ताल्लुक़ हूंदो हुयनि। पोइ जेको नेक हुयो उहो गुनहगार खे नसीहत कंदो हुयो, बाबा अमल कर, नेक साले थी, गुनाहनि खे छॾ, अल्लाह जी बेफ़रमानी खे छॾ। त उहो गुनहगार चवंदो मुंहिंजी मर्ज़ी आहे बाबा, अल्लाह ॼाणे मां ॼाणा, तुंहिंजो विच में छा थो वञे? पोइ ईअं उनखे नसीहत कंदो रहंदो। हिकिड़े ॾिहाड़े उन गुनहगार खे हिकिड़े अहिड़े गुनाह में मुब्तला ॾिठईं जो हे बर्दाश्त न करे सघियो। हिन चयो अल्लाह जो कसम आहे तूं जहन्नमी आहे, तूं जहन्नम में वेंदे। पंहिंजे भाउ खे चयईं तूं जहन्नम में वेंदे, अल्लाह जी बेफ़रमानी थो करी। जॾहिं ॿई मरी विया, मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला ॿिन्ही खे घुरायो, ॿिन्ही खे साम्हूं बीहारियो
उन नेक साले माण्हू खे अल्लाह ताला फरमायो तोखे के मूं अल्लाह जे मथां हुकुम हलाइण जी इजाज़त ॾिनी जो तो अल्लाह जो कसम खणी हिनखे चयो तूं जहन्नमी आहे, वञ मूं अल्लाह हिनखे बख़्शे छॾियो, तोखे मां अल्लाह जहन्नम जी खॾ में थो छॾायां। सही मुस्लिम शरीफ जा लफ्ज़ आहिनि अन रजुलन क़ाल वल्लाहि ला यग़फिरुल्लाहु लिफुलानिन, अल्लाह जो कसम आहे फिलाणे माण्हू खे अल्लाह न बख़्शींदो। जेकॾहिं को माण्हू ईअं चवे फिलाणे माण्हू खे अल्लाह न बख़्शींदो, क़ाल मन ज़ल्लज़ी यतअल्ला अलैय अल्लाह अग़फिर लिफुलानिन, केरा जेको मूं अल्लाह खे ईअं थो चवे मूं अल्लाह ते कसम थो खणे त मां अल्लाह फिलाणे खे न बख़्शींदुसि, मूं अल्लाह जी रहमत वॾी आहे, मां अल्लाह जंहिंखे चाहियां बख़्शे माफ़ करे छॾियां, जंहिंखे चाहियां जहन्नम में उछलायां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में अचे थी? हाणे असांजे मुआशरे में इहा ॻाल्हि घणी थी वई आहे, पंहिंजो अमल ॾिसंदा कोन, पंहिंजी हैसियत ॾिसंदा कोन, पाण सॼो ॾींहुं गुनाहनि में मुब्तला, ॿियनि जे अमलनि ते नज़र रखियो वेठा हूंदा, ॿियनि जे अमलनि ते गौर ऐं फिक्र वेठा कंदा त फिलाणो हीअं आहे फिलाणो हूअं आहे, मूं हे अमल कयो हिन हे अमल न कयो आहे। न मिठा, ॿियनि जी सोच छॾे ॾियो, पंहिंजो ख़ैर धारियो, पंहिंजो ख़ैर चाहियो त अल्लाह ताला शाल असांजी पछाड़ी भली फरमाए, अल्लाह शाल असांजी आक़िबत चङी फरमाए। मुंहिंजा दोस्तो पंहिंजे अमलनि खे इएं ज़ाया न कयो, ख़ुदि पसंदी में उजुब में मुब्तला थी, पाण भाइण में मुब्तला थी पंहिंजा अमल ज़ाया न कयो। हिकिड़ा असांजा अमल पुॼनि कोन था, हिकिड़ो असां नेकियूं कयूं कोन था, रमज़ान जे महीने में मिड़ी अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी आहे, कुझु अमल कयूं ऐं उन में बि इहे आदतूं अपनायूं, रियाकारी, बुख़ुल, वॾाई, तकब्बुर, उजुब ऐं ख़ुदि पसंदी शामिल करे उन्हनि अमलनि खे ज़ाया करे छॾियूं त कहिड़ो नफ़ो मिलंदो। अल्लाह ताला शाल असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह ताला असांखे हिननि बातिनी बीमारियुनि खां महफ़ूज़ फरमाए।